नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त संतान मुआहिदो मुअतल कयो वियो त फ़ैसिलो जंग तसवुरु कयो वेंदो। पाकिस्तान पंहिंजे शहरनि खे भारतीय आबी अगराई ज़रिए यरगमाल बणण जी इजाज़त न ॾींदो। भारत पाकिस्तान ते पंहिंजी मर्ज़ी नथो मड़े सघे। मोदी सरकार खे पंहिंजी पॉलिसियुनि ते नज़रसानी करणी पवंदी। कश्मीर मसइले जे पुरअमन हल सां ख़िते में थींदो। पाकिस्तान ॿिए आवाज़नि जो आवाज़ ऐं कमज़ोरनि जी ताक़त थियण लाइ किरदारु अदा कंदो रहंदो। पाकिस्तान तां शिकस्त खां पोइ मोदी जी सियासत ख़त्म थी रही आहे। दुनिया जो गुमराह कंदड़ मौक़िफ़ क़बूल करण खां इनकार कयो। शंघाई सरकारी तंज़ीम जे इजलास में समूरनि मुल्कनि जे मौक़िफ़ सां इतफ़ाक़ कयो। संतास मुआहिदे खे हिकतरफ़ी तौरु ख़त्म नथो करे सघिजे। पाकिस्तान ॿी फ़ोरमनि ते हमेशह अमन ऐं हक़ीक़तुनि जी ॻाल्हि कई आहे। बचाव वारो वज़ीर ख्वाजा सिर्फ़ कराची में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। वज़ीर आला तरफ़ मार्च ते चकरियूं, पुलिस जी लठबाज़ी, शेलिंग, वाटर कैनन जो इस्तेमालु, ठेकेदार अॻवान आहे त सिंध हुकूमत पघारुनि ऐं पेंशनुनि में तमामु घटि इज़ाफ़ो कयो आहे। महांगाई सबबि पघारुनि ऐं पेंशन 70% इज़ाफ़ो कयो वञे। सखर में चयो आहे जे अमुन जर्ग ॾोहारनि ख़िलाफ़ बेरहम ऑपरेशन ऐं गैर क़ानूनी हथियारनि बाबति जांच जो मुतालबो करे छॾियो। राशिद महमूद सूबे जी सदर अमुन जर्गे में क़बाइली सरदारनि तरफ़ां बिरादरी जे ॾोहारनि खां लातालुक़ी जो जर्गे जो चवणु आहे त सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में ॿिनि 5 सालनि 3000 माण्हू क़तल थी चुका आहिनि। DSPs, SHOs ऐं रेंजर्स खे बि निशानो बणायो वियो आहे। 2 सालनि दौरान गॾियल ऑपरेशन बावजूदि अमुन क़ाइमु न थी सघियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नाम चयो आहे वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण ते गौर न करे रही आहे। मुस्लिम लीग नून PP खे वफ़ाक़ी हुकूमत में शिकण जी आछ न कई आहे। मुस्तक़बिल में वफ़ाक़ी सरकार में शामिल थियण ते गौर थी सघे थो। तहरीक इंसाफ़ पंजाब आलमी सतह ते नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रही आहे। तहरीक इंसाफ़ जे भारत इसराइल मां हिमायत खां कंहिंखां बि ॻुझी नाहे। अदालतूं आइनी कानून तहत फ़ैसिला कंदियूं आहिनि। मख़सूस सीटुनि बाबति अदालती फ़ैसिले ते तनक़ीद बिना जवाज़ आहे। PTI खे आकारी सियासत करणु घुरिजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कैनालनि वारो मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए पुरअमन नमूने हल कयो। नंबर गेम को मसइलो न आहे। मुफ़ादनि ख़िलाफ़ कंहिं बि कम जी मुख़ालफ़त कई वेंदी। कैनालनि जो मसइलो हल करण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ थोराइता आहिनि। डॉक्टर आकाश अंसारी केस में संदसि वरितल पुट लतीफ़ आकाश जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। हैदराबाद जी अदालत आकाश ज़मानत बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। ॿुधणी 14 जुलाई ताईं मुलतवी। PP शहीद भुट्टो जे बानीकार भुट्टो जूनियर चयो आहे त अवाम खे पंहिंजा हक़ ॾियारण लाइ जल्द तहरीक शुरू कई वेंदी। कामयाब तहरीक ज़रिए अवाम जी हुक्मरानी ॾियारी वेंदी। हारी पोरे पाण खे अकेलो न सम्झनि। हुक्मराननि खे जुलार भुट्टो जा इदारा रुख पंपिंग स्टेशन वांगुरु तबाह करे छॾिया आहिनि। कश्मीर में हथियारबंदनि हिक ॼणे खे गोली हणी क़तल करे छॾियो। चढ़ पुल वटि हथियारबंदनि जी फायरिंग में हुसैन बख्श मज़ारी गोलियुनि जो खाज। ऐं स्टार फुटबॉलर रोनाल्डो ताहयात सऊदी अरब में रिहाइश अख़्तियार करण जो फ़ैसिलो करे छॾियो। संदसि चवणु आहे त अरब हिकु महफ़ूज़ ऐं पुरअमन मुल्क आहे। सऊदी अरब में हू ऐं संदसि कुटुंब घर जहिड़ो माहौल महसूस आहिनि। संदसि पंहिंजी समूरी हयाती सऊदी अरब में रिहाइश जी ख़्वाहिश आहे।